शिकारपुर मां ख़बर ॾींदा हलूं त न्यू फौजदारी थाणे जी हद सिंध वाह में वेंचंदे हिकु ॾींहुं पहिरियां 2 नौजवान सॻा भाइर ॿुॾी फौत थियण वारो मामलो वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कयो आहे। शिकारपुर न्यू फौजदारी थाणे जी हद सिंध वाह में वेंचंदे हिकु ॾींहुं अॻु 2 नौजवान सॻा भाइर ॿुॾी फौत थी विया हुआ। वारसनि जो चवणु आहे त फौती अली रज़ा ऐं खेर मोहम्मद संजराणी के संदन जे दोस्तनि आसिफ माछी ऐं काशिफ माछी खेनि घरां वठी विया हुआ। फौतिन जे जिस्म ते कुझु निशान हुआ ऐं डॉक्टर चयो त अहिड़ो को बि निशान तशद्दुद जो नथो मिले। फौतिन जी मोबाइल फोन मां सबूत मिली चुका आहिनि जेके असां SHO न्यू फौजदारी खे ॾिना आहिनि ऐं SSP शिकारपुर खे व्हाट्सएप कया आहिनि, जंहिं में साबित थिए थो त इन्हनि खे क़त्ल कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।